प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। मूसा खरूज बाबाब। ख़ुदा जो अणॾिठो हथ बचाए थो। पैट्रिक ख़ुशी सां ॿारनि सां गॾु रहियो। असांखे खिल आई जॾहिं हुन चयो मुंहिंजो हिकु ॿारु हो। घणा साल अॻु मिस्र में मरियम तमामु ख़ुशि हुई, छो त हुन जो हिकु भाउ हो। हू तमामु सुहिणो हो, पर मरियम हुन जे बारे में कंहिंखे बि कुझु ॿुधाए न सघंदी हुई। फ़राउन जे ज़ुल्म वारे हुकम जे करे हुन जी माउ खे उन ॿार खे लिकाइणो पियो। इसराइलियुनि जो तइदादु ॾींहं ॾींहुं वधी रहियो आहे। मूंखे डपु आहे त इहे असांजा दुश्मन थी वेंदा। मां पंहिंजे माण्हुनि खे हुकुम थो ॾियां, जॾहिं बि कोई इसराइली औरत पुटु ॼणे, तव्हां उनखे फौरी तौर ते दरियाए नील में उछलाए छॾियो। क़त्ल करण वारो दहशतनाक हुकम। छा इहो काफ़ी न हो त फ़राउन इसराइली माण्हुनि खे मजबूर कयो त हू संदसि गुलाम बणजनि। पर हिकिड़े नंढड़े ॿार जे वालिदनि ख़ुदा ते भरोसो रखियो ऐं पंहिंजे पुट खे 3 महीननि ताईं लिकाए रखियो ऐं ख़ुदा जो अणॾिठो हथ नंढड़े ॿार जी हिफ़ाज़त कंदो रहियो। पर जीअं जीअं हू वॾो थींदो वियो, उन्हनि लाइ उन्हीअ खे लिकाइण वधीक मुश्किल थी वियो। अम्मा, तव्हां काननि सां छा ठाहे रहिया आहियो? मां हिकु टोकरी ठाही रही आहियां। बस ठही वई, हाणे मागे बंदि करणी आहे। छा तूं मूंखे राल ऐं डांबर वारो थाऊं ॾेई सघंदे? तव्हांखे इहो छा लाइ घुर्जे थो? त जीअं टोकरी में पाणी न वञे। मरियम, असांखे पंहिंजे क़ीमती खज़ाने खे परे करणो पवंदो। तव्हां इन सां छा कंदा? मां उन खे टोकरीअ में विझी डिघे गाह में नील दरिया जे किनारे रखी छॾंदसि। ऐं पोइ असांखे इंतज़ारु करणो पवंदो ऐं ॾिसणो पवंदो त कीअं ख़ुदा जो अणॾिठो हथ उन जी हिफ़ाज़त करे थो। हू ख़ामोशी सां दरिया ॾांहुं वयूं। हीअ माउ लाइ आसान ॻाल्हि न हुई, पर पोइ बि हुन ईअं कयो छो त हुन ख़ुदा ते भरोसो कयो। मरियम, काननि में लिकी वञ ऐं ॾिस त छा थिए थो। आऊं हिते नज़र न अचां, उन करे मां वापसि घर वञां थी। ऐं पोइ को आयो। फ़राउन जी धीउ पंहिंजे केनीज़नि सां नील दरिया ते वेझण आई। इहो छा आहे? इहा ख़ूबसूरत टोकरी मूं वटि वठी अचो। मरियम जो दिल ज़ोर सां धड़कण लॻो। छा शहज़ादी हुन जे भाउ खे नील दरिया में उछलाए छॾींदी? हीउ इसराइली ॿार आहे। मूंखे इन ते तमामु रहम अची रहियो आहे। मरियम ॿाहिरि निकिरी आई। छा मां को मां बोलिया जेका ॿार जी परवरिश करे सघे? इहो सुठो मशवरो आहे, ईअं ई कर। तव्हां सोचियो था मरियम कहिड़ी माउ खे ॻोल्हियो हूंदो? ॿार जी माउ खे संदसि ॿार वापसि मिली वियो ऐं हुन खे इजाज़त हुई त हू कुझु साल ॿार जो ख्यालु रखे। उन्हनि पंहिंजे पूरे दिल सां ख़ुदा जो शुक्र अदा कयो, छो त उन जो अणॾिठो हथ शानदार तरीक़े सां उन्हनि जी हिफ़ाज़त कई हुई। छा इहो सच न आहे त ख़ुदा केतिरा ई भेरा तव्हांजी हिफ़ाज़त कई आहे? ईअं ई आहे न? कुझु वक़्तु कढो ऐं हुन जो शुक्र अदा करियो त हू तव्हांजी हिफ़ाज़त करे थो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।